दोस्तों, अॼु भोपाल 21 सितंबर 2019 ते बम्बई जी गायिका जेका काफ़ी मशहूरु थी आहे, न सिर्फ़ु भारत में, भारत खां ॿाहिरि बि नया केतिरा ई प्रोग्राम थींदा रहिया आहिनि, लता भॻत्याणी। लता भॻत्याणी अॼु भोपाल में आहे, त उन सां हिकिड़ी वाक़फ़ियत असांजी पहिरीं खां बि हुई। ऐं अॼु वधीक के ॻाल्हियूं जेके लिकल ॻाल्हियूं जेके पाण खे हेल ताईं ख़बर न हुयूं या न आहिनि, त उहे लता जे मुख मां ई ॿुधंदासीं ऐं तव्हां ताईं पहुचाईंदासीं। त लता भई, तुंहिंजो भोपाल में पहिरीं त स्वागत आहे। लता जो घोटु मिस्टर सोनू साईं जी साईं, विशनाणी, जी साईं, उहे बि गॾु आयल आहिनि। हेॾां कन्हैयो शेवाणी असांजो मित्र आहे। त लता भाई, 1986 जी 22 अक्टूबर ते जीअं ई भगवंती नावाणी असां खां विछड़ी ओचितो इहो थियो, त तोखे गोविंद माली साहिबु पेश कयो स्टेज ते, शायदि जूनियर भगवंती करे। इहा ॻाल्हि केतिरे क़दुरु सही आहे? पहिरीं त सभ खां पहिरीं जय झूलेलाल। जय झूलेलाल। संत बाबा हिरदाराम साईं जन जे 114 जनम ॾींहं ते हिन सुहिणे शहर में मूंखे घुरायूं, मूंखे हाज़िरी मिली। उन लाइ भागनि वारी ऐं नसीबी ख़ुशनसीबी आहे मुंहिंजी। जहिड़ी तरह दादा गोविंद माली जन जे ग्रुप में दीदी भगवंती नावाणी, सिंधियुनि जी कोयल कुमारी दीदी भगवंती नावाणी, उहा हिकिड़ी हुई ऐं उहा ई रहंदी। मूंखे चवंदा आहिनि जूनियर भगवंती नावाणी, पर हालांकि मां उन्हनि जे नव जे मिटीअ बराबरि बि न आहियां। इहा त मां ॻाल्हि चवंदी आहियां। जेको मूंखे कपिड़ो पियल आहे उहो बि दीदी जन जो ई ॾिनल आहे। दादा गोविंद माली जन जे ग्रुप में जॾहिं दीदी जन असां खां विछोड़ो करे विया, अमर थी विया, उन्हनि खां पोइ 22 अक्टूबर ते जॾहिं दीदी जन विछोड़ो करे विया, त ईंदड़ 1 फरवरी ते, माना 1 फरवरी 1987। हा 87, हा 1 फरवरी ते मुंहिंजी उमिरि हुजे 7-8 साल। जी जी, हा 8 साल खनि। 8 साल। हा बराबरि। बॉम्बे में बाईदास हॉल में हिकिड़ो वॾो प्रोग्राम रखायो हुयऊं दादा गोविंद माली जन दीदी भगवंती नावाणी जन जे जनम ॾींहं ते। उते मूंखे जूनियर भगवंती नावाणी करे घुराए करे मूंखां ॻारायो हुयऊं गीत कलाम। दीदी जन जो हिकिड़ो कलाम हुयो, उमर मारूईअ जो कलाम हुयो, जेके तव्हां ॻाल्हि चई के लिकल ॻाल्हियूं जेके मां कुझु 2-3 ॻाल्हियूं शेयर थी करणु चाहियां तव्हां सां। लिकल ॻाल्हियूं अॼु ज़ाहिर करणियूं। हा ज़ाहिर, बराबरि, के जेके आहिनि जेके मां अॼु ॿुधाइणु चाहियां थी। त दीदी जन जो पहिरियों कलाम हुयो उमर मारूईअ जो कलाम, मुंहिंजे मारुनि जी ओ का ॻाल्हियूं कालात जी। लकीली दीदी जन जो पहिरियों कलाम इहो आहे। जॾहिं दीदी जन पंहिंजे स्कूल में इहो गानो ॻायो हुयऊं, कलाम ॻायो हुयऊं, तॾहिं असांजा गोविंद माली प्रिंसिपल थी उते झंडे सलामी ते विया हुया ऐं दीदी जन खां इहो कलाम ॿुधो हुयऊं। तॾहिं दीदी जन खे उन्हनि पंहिंजी ग्रुप में खयो, शामिल कयो। कुझु 35 साल दीदी जन जो सफ़र हलियो संगीत ते। उन खां पोइ दीदी जन जे विछोड़े खां पोइ मूंखे दीदी जन जे प्रोग्राम ते हारमोनियम प्ले कंदा हुया, उहे हुया मुंहिंजा पप्पा जामनदास भगताणी। हा, त श्री जामनदास भगताणी, हा, उहे तमामु सुठे नमूने अॼुकल्ह जेके ऑर्केस्ट्रा आहिनि, जेके कीबोर्ड या सिंथेसाइज़र या विच में जेको संगम फिल्म में कहिड़ो हो इहो साज़ राज कपूर जेको वॼाए अकॉर्डियन, त उहे अकॉर्डियन जूं सिकूं श्री जामनदास भगत्याणी हारमोनियम ते लाईंदा हुआ। माण्हू एतिरी तारीफ़ कंदा हुननि जे हारमोनियम जी। दीदी जन चवंदा ई हुया की ही जामन, पर हिकु ॻाल्हि ॿी ॿुधायां त मुंहिंजे पप्पा जो नालो जामनदास भगताणी हो, पर मूंखे मुंहिंजी ॾाॾी मूंखे मुंहिंजी ॾाॾीअ मां ख़बर, मुंहिंजी पुफीअ मां मूंखे ख़बर पई भई मुंहिंजी ॾाॾी मूंखे ॿुधाईंदी आहिनि उन्हनि खे भई दीदी जन उन्हनि खे चवंदी, अम्मा सॼो ॾींहुं जामन जामन छो था चओ, हाणे असांजे ग्रुप में आहिनि
त हिन जो नालो अॼु खां वठी मां थी नामकरण कयां, नालो कहिड़ो जगदीश भगताणी। अच्छा तव्हां अॼु बि टिप्स जूं जेके बि कैसेट्स ॾिसंदा दीदी जन जूं उन्हनि कैसेट्स जे पुठियां नालो लिखियलु अथव जगदीश भगताणी। चई जॻह दे जॻह पिता आहे जगदीश, हिन खां सवाइ मां अधूरी आहियां, ही आहे त मां ॻाए सघंदी आहियां। ऐं सच मुंहिंजा पप्पा बि मूंसां वॼाईंदा हुया त ई मां ॻाए सघंदी हुयमि। हे त पोइ ॾींहों पोइ त फ़र्क़ु ईंदो आहे। हाणे भाई वक़्त अनुसार वक़्त अनुसार कुझु कंप्रोमाइज़ करिणो करिणो पवंदा खपे। आहिनि। हा, परिवर्तन संसार का नियम है। उन्हनि जो लाजवाब हूंदो हारमोनियम। ऐं उन ज़माने में भगवंतीअ सां गॾु जेको ऑर्केस्ट्रा हो तमामु 3-4 कलाकार हूंदा हुआ, हिकिड़ो ढोलक ते, हिकिड़ो तबले ते, ऐं खंजरी पाण ख़ुदि वॼाईंदी। हा, दीदी जन पाण वॼाईंदा। दीदी जन जी खंजरी मूं वटि अथव। हा, खंजरी हुन वटि। दीदी जन जो जनमु थींदो आहे असांजे उल्हासनगर में, मां उल्हासनगर जी आहियां। उते असांजे उल्हासनगर खे चवंदा आहिनि सिंधू नगर। उते दीदी जन जो ख़ासि बाक़ाइदे मंदरु ठहियलु अथव, भगवंती नावाणी यादगार मंदिर। उते 1 फरवरी जनमु थींदो आहे दीदी जन जो, 22 अक्टूबर ते वरसी साहिब थींदी आहे दीदी जन जी। इहे 2 ॾींहं मां किथे बि न वञी करे मां दीदी जन जे मंदर में ईअं हाज़िरी भरे ईंदी आहियां। वाह वाह, कमिटमेंट आहे। हा, कमिटमेंट। पोइ दीदी जन जे ही तरफ़ां मूंखे उन्हनि जी भाॼाई आहिनि प्रिया नावाणी, जेके उहो मंदरु संभालींदा आहिनि। त उन्हनि जी तरफ़ां मूंखे अॼु ताईं दीदी जन जूं अहिड़ियूं घणेई विरासतुनि जी उन्हनि जूं नज़दीकी शयूं आहिनि जेके मूंखे मिलियल आहिनि। दीदी जन जूं डायरियूं, दीदी जन जा कुझु उन्हनि जूं पातल ड्रेसूं मूंखे आहिनि। आहिनि उन्हनि जा रवा, उन्हनि जा रुमाल, उन्हनि जी जेकी खंजरी वॼाईंदा उहा मूंखे आहिनि घणेई शयूं दीदी जन। ऐं की क़दुरु हुन जो आवाज़ बि बाबा मां त पहिरीं बि चयो मां उन जुतीअ लाइ बि न आयमि, वाकई मां न आयमि। भाई जीअं ॾिस साईं गोबिंद माली साहिबु तोखे जूनियर भगवंती करे पेश कयो स्टेज ते, त जीअं तूं स्टेज ते आई आहीं, प्रोग्राम ख़तमु थियण खां पोइ तोखे छा महसूसु थियो? ख़तमु थियण खां अॻु पहिरीं मां इहो ॿुधायां त दीदी जन जो जीअं मां पहिरीं ॿुधायमि पहिरियों कलाम हुयो मुंहिंजे मारुनि जी। तहिड़े नमूने जीअं स्टेज ते वियमि त हिन ॾोहिरे खां शुरूआत कई। मां थोरो गुनगुनाइणु चाहींदमि। हा बिल्कुलु 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 दिलि सां। मारू मुंहिंजे मुल्क में ॿेली वारे वेठम वेर, ओ मूं माणीअ निधर जो अला भञी वेठम भेर, हाणे सुध न हंधुम केर, ॿेली पिरीअ बिना परदेस में। मुंहिंजे मारुनि जी ओ कांगाल विकालात, पल पल पिरनि जी वाई अथम वातर, मुंहिंजे सांगियुनि जी ओ कांगाल विकालात। इन कलाम जे बारे में ॼाण अथई त भाई कंहिंजो लिखियलु आहे? लिखियलु फानी। हा, फानी माना खेलदास बेगवाणी फानी साहिब भोपाल जा ई शाइर हुआ। ऐं शेख अयाज़ जेको सिंध जो वॾो शाइर, हा उन्हनि जी बि मां तव्हां हिकु ॻाल्हि ॿुधायां। दीदी जन जॾहिं सिंध विया तॾहिं शेख अयाज़ उन्हनि खे हिकिड़ो गानो ॾिनो हुयऊं सिंधियत ते लिखियलु, सिंध ते लिखियलु। अखर ॾिनऊंसि ऐं चईंसि की की तोखे शाम जो इहो पेश करिणो आहे, हाणे सुर तूं सम्झ। तॾहिं पाण में वेही करे मुंहिंजा पप्पा सभु वेही करे उन जो सुर ठाहे उहो शाम ते पेश कयूं। उहो मां ॿुधायां। सिंध देश जी धरती तोखे तोते पंहिंजो सीस निवायां, मिट्टी माथे लायां, मिट्टी माथे लायां। ते शेख अयाज़ जेके हुआ एॾा वॾा शाइर, उहे खेलदास बेगवाणी साहिब जे स्कूल में पढ़ंदा हुआ। हू उस्ताद हुआ फानी साहिबु, ऐं शेख अयाज़ शागिर्द आहे। वाह वाह। उन स्कूल में ख़बर थी पए। तुंहिंजो पहिरियों प्रोग्राम जेको भोपाल में थियो, मां सम्झां थो 1987 में हो, जूनियर भगवंती नावाणीअ जो प्रचार हिते थियो भोपाल में। ऐं असां तोखे ॿुधो भाई। हा, त वाकई हिकिड़ी 8 साल जी छोकिरी ऐं भगवंतीअ जेके कलाम तो जेतिरी ख़ूबसूरतीअ सां जेतिरी सफ़ाईअ सां पेश कया, उहे वाकई माण्हुनि खे लॻो त हीअ अॻिते हली नालो कमाईंदी छोकिरी। ऐं तोखे भगवंतीअ जी काफ़ी आसीस मिलियल आहे मां सम्झां थो। दीदी जन जी आसीस वॾी आहे मुंहिंजे मथां ऐं इष्ट देवता झूलेलाल साईं। तो हुनखे कॾहिं रूबरू ॻाईंदे ॻाल्हाईंदे पाण में व्यवहार कंदे ॾिठो ॿुधो?
मूंखे ध्यानु त न आहे पर हिकु ॻाल्हि मूंखे जेकी ख़बर आहे हा। त मुंहिंजी सॻी मम्मी हा। उनखे कैंसर थी पई। अरे। मां हुयमि 2.5 साले 2.5 साले ई हुयमि। जी, जी। तॾहिं असांजे वसण शाह दरबार, असां हुते रोएरी दरबार जा दरबार आहे असांजे 5 नंबर में। हा। उते साईं वसण शाह साईं जन जी वरसी थींदी आहे, जिते दीदी जन किथे बि न वञी करे उहे 8 ॾींहं उते हाज़िरी भरींदा हुया। त दीदी जन खे जीअं ख़बर पई त जगदीश जी वाइफ जी इहा हाल कंडीशन आहे, ऐं तॾहिं मां नंढड़ी ॿार न्याणी आहियां जंहिंखे पालण लाइ कोई कान्हे, त दीदी जन मूंखे आया उते संभालण। त मुंहिंजी ॾाॾी बि हली चली न सघंदी, त मूंखे दीदी संभालण लाइ आया 2-2 ॾींहं। त ऐं मुंहिंजी मम्मी हॉस्पिटलाइज़ड हुई। त मुंहिंजी पुफी मूंखे ॿुधाईंदी त मुंहिंजी ॾाॾीअ हिकु दफ़ो हुनखे चयो, भगवंती तूं जो हुनखे खणी पई सॼो त कुर्तो ख़राबु करे छॾियो तंहिं गिगूं ॻारे करे। हा। त चई अम्मा तर्स टेंशन न कयो, हीअ मुंहिंजी जॻह वठंदी। वाह 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 भाई वाह वाह। त हाणे ॿुधायो भगवंती जी उहा आसीस तोखे लॻी फरी या न फरी? उहा सच्चाई आहे वाकई। फरी वाह फरी आहे, अॼु बि आहे। हा न? ऐं मुंहिंजी कोशिशि इहा ई हूंदी त 99% मां दीदी जन खे ॻाईंदी आहियां। हा। त भई जूनियर जॾहिं भगवंतीअ जे नाले सां ई तूं पेश थी मंच ते, त उन जो त रखिणो ई पवंदो न, ऐं रखणु लाज़मी बि आहे। उनजी तोखे आसीस बि लॻी आहे, वधी आहीं, तो नालो कमायो आहे। ऐं ॿी बि का ख़ासि ॻाल्हि अगरि भगवंतीअ जी यादि हुजे त तूं असां सां शेयर कर, का ख़ासि ॻाल्हि हुजे न त पोइ असांजूं शुभकामनाऊं तोसां गॾु आहिनि। तूं बि भाई ख़ूब नालो कमाई, अॻिते वधी वेझी सिंधी संगीत सां पंहिंजो नातो निभाईंदी अची। हीअ असांजी आशीर्वाद सम्झ, शुभकामनाऊं सम्झ, जेको बि तोसां गॾु आहे। मां इहो ई चाहींदी आहियां त मां कॾहिं बि किथे बि मां माना मरां बि न त ॻाईंदे वञां, ऐं उहो गीत मुंहिंजे मुख ते तेॾी महिल दीदी जन जो हुजे। ऐं हर जनम में मां इहो फ़ख़ुरु कंदी आहियां त मां सिंधियाणी आहियां, ऐं हर जनम में मां सिंधी थियण थी चाहियां। सच में बि मां चाहियां भगवंती नावाणीअ लाइ एतिरो सिदक तुंहिंजे दिलि में आहे, इन लाइ तो बि खीरूं लहणियूं। गुरु हुई मुंहिंजी, गुरु हुई, सभु कुझु। हा, सभु कुझु थी उन जे नाले ते ई, ऐं तुंहिंजो अॻिते अचणु थियो। ऐं असांजूं वरी वरी तोखे घणियूं घणियूं शुभकामनाऊं। वाह वाह। आसीस कयो। आसीस। जय झूलेलाल। जय झूलेलाल।